अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेरा टीवी न्यूज़ में बलिकार आवाया सायरा सुमरो आवाया पेरिया गुल सबका पेरी का नजर हेडलाइन ते वजीर आजम शहबाज शरीफ सां एमक्यूएम वफ़द मुलाकात कई। इस्लामाबाद में एमक्यूएम वफ़द खालिद मकबूल सिद्दीकी जी अगवानी में वजीर आजम सां मुलाकात करे तजवीज़ूं पेश कयूं। वफ़द में डॉक्टर फारूक सत्तार ऐं अमीनुल हक शामिल हुआ। मुलाकात में नायब वजीर आजम इसाक डार ऐं राणा सनाउल्लाह समेत ॿिया अगवान भी मौजूद हुआ। वजीर आजम एमक्यूएम जी तजवीज़नि ते लाॻापियल अख़्तियारनि खे गौर करण जी हिदायत। वजीर आजम शहबाज शरीफ चयो आहे त एमक्यूएम वफ़ाक़ी हुकूमत जी अहम इत्तेहादी पार्टी आहे। अवामी भलाई वारनि मंसूबनि ते एमक्यूएम हमेशा हुकूमत जो साथ ॾिनो आहे। अमरीकी सैन्य जंग बाबति करारदाद मंज़ूर करे वरिती। करारदाद ट्रंप खे ईरान खिलाफ़ ताक़त जे इस्तेमाल खां रोके सघे थी। करारदाद जे हक़ में ट्रंप जे रिपब्लिकन पार्टी जा 4 मेंबर भी साम्हूं अची विया। करारदाद जे हक़ में 50 ऐं मुखालिफ़त में 47 वोट आया। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त ईरान खे वॾो धचको ॾियणो आहे। ईरान वटि वक़्तु महदूद आहे। थी सघे थो ईरान मथां ॿीहर हमलो करणो पवे। 3 ॾींहं या ईंदड़ हफ़्ते हमलो थी सघे थो। ईरान जी जंग तेज़ी सां ख़त्म कंदासीं। ईरान खे एटमी हथियार रखण जी इजाज़त नथी ॾेई सघिजे। ईरानी परॾेही वज़ीर अब्बास इराक़ची चयो आहे त अमरीका ॿीहर अगराई कई त हाणे रद्दअमल हैरत अंगेज़ हूंदो। अमरीका धमकी खे अमन जो मौक़ो बणाए पेश करे रहियो आहे। पंहिंजे बयान में ईरान जे परॾेही वज़ीर वधीक चयो आहे त ईरान अमरीका जो जदीद जहाज़ F-20 किराए दुनिया जी वॾी क़ुवत बणिजी वियो आहे। ॿीहर जंग शुरू थी त अमरीका जा वधीक जहाज़ किराइण लाइ तयार आहियूं। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी जी ईरानी हम मनसब सां मुलाकात खे तेरी सूरत हाल ते ॻाल्हि ॿोल। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी ॿिनि ॾींहं जे दौरे दौरान ॿियो भेरो तेहरान पहुतो। ईरानी मीडिया मुताबिक़ घरू वज़ीर मोहसिन नक़वी ईरानी घरू वज़ीर सां मुलाकात कई। मुलाकात में खितेरी सूरत हाल ऐं जंग जे ख़ात्मे बाबति ख़यालनि जी ॾे वठ कई। ईरानी मीडिया मूजिब मोहसिन नक़वी पासदाराने इनक़लाब जे कमांडर इन चीफ अहमद वहीदी सां भी मुलाकात कई। ॿिन्हिनि अॻवाननि विच में खितेरी सूरत हाल ऐं ॿियनि मामलनि ते ॻाल्हियूं। चीन ऐं रूस विच में तवानाई समेत ताउन जा 20 मुआहिदा। चीनी रूसी सदर जामे स्ट्रेटेजिक ताउन जे गॾियल पधिराई ते सहियूं करे छॾियूं। चीनी सदर शी जिनपिंग चयो आहे त रूस ऐं चीन खे गुंडागर्दी ऐं तारीख़ पलटजण वारनि क़दमनि जी मुखालिफ़त करणु घुरिजे। अमरीका ईरान जंग खे रोकणु ज़रूरी आहे। वधीक वेहड़ गैर दानिशमंदी हूंदी। दुनिया जंग जे कानून तरफ़ वापसि वञण जी ख़ातिरी खे मुंहुं ॾेई रही आहे। रूस जे सदर प्यूटन चयो त रूस अमरीका समेत पंहिंजे भाइर वारनि सां ताउन करण लाइ तयार आहे। रूस चीन लाॻापा आलमी इस्तेहकाम में मददगार बणिजी रहिया आहिनि। पाक चीन दोस्ती जे डायमंड जुबली चीन जे पार्लियामानी वफ़द जे सेनेट ऐं क़ौमी असेंबली आमद। स्पीकर अयाज सादिक सां मुलाकात। थोरा मञिया नेक तमन्नाउनि जो इज़हार। सेनेट चेयरमैन यूसुफ रज़ा गिलानी चयो आहे त 75 सालनि में पाक चीन लाॻापा वधीक मुस्तहकम थिया आहिनि। वफ़द जे दौरे सां पार्लियामानी स्ट्रेटेजिक ताउन जा वधीक रस्ता खोलंदा। क़ौमी असेंबली जे स्पीकर अयाज सादिक चयो आहे त पाकिस्तान ऐं चीन मुश्किल वक़्त में एतमाद जोगा ऐं मुख़लिस दोस्त आहिनि। पाक चीन शराकतदारी ख़िते में अमन तरक़ी इस्तेहकाम जे ज़ामिन आहे। नायब वज़ीर आज़म इसाक डार ख़िताब कंदे चयो आहे त चीन हमेशा पाकिस्तान जी सलामती ऐं ख़ुद मुख्तियारी जी हिमायत कई आहे। ख़ातून अवल आसफा भुट्टो ज़रदारी क़ौमी असेंबली में चीनी वफ़द जी आजियां कई। सिंध हुकूमत पारां कराची में ट्रकुनि ट्रालुनि ऐं ॻरियुनि लोडिंग गाॾियुनि लाइ शहर खां ॿाहिरि जदीद टर्मिनल क़ाइम करण जो फ़ैसिलो। कराची पोर्ट खे नादरन बाईपास ते तजवीज़ कयल हैवी व्हीकल्स टर्मिनल सां मिलाइण लाइ ख़ुसूसी ट्रैक ठाहियो वेंदो। सीनियर सूबाई वज़ीर शर्जिल इनाम मेमर जी सदारत हेठि सिंध मास ट्रांज़िट अथॉरिटी बोर्ड जो इजलास। ईवी टैक्सी 500 बसनि ऐं डबल डेकर मंसूबनि जी मंज़ूरी। सीनियर सूबाई वज़ीर शर्जिल इनाम मेमर चयो आहे त ट्रकुनि ट्रालुनि ऐं ॻरियुनि लोडिंग गाॾियुनि लाइ नादरन बाईपास ते जदीद टर्मिनल तामीर कयो वेंदो। हैवी व्हीकल्स टर्मिनल सां शहर में ॻरी ट्रैफ़िक जे दबाव में घटिताई ईंदी ऐं ट्रांसपोर्ट निज़ाम वधीक बहितर थींदो। सांगड़ में मुड़िस पारां कारे इल्ज़ाम वड़ी भाइरनि हवाले कयल औरत बेदर्दी सां क़तल। 15 ॾींहं अॻु परिणियल नारी सूमरी कंटाणी खे पंहिंजे मुड़िस कारे इल्ज़ाम ॾेई वर्कशॉप में भाइरनि हवाले कयो हो।
जवाबदार अरबाब अली कंडाणी फायरिंग करे पंहिंजी भेण सुमरी कंडाणी के कत्ल करे फरार थी वियो। घरू वज़ीर जासिर लंजार नोटिस वठंदे एसएसपी सांगण खां रिपोर्ट तलब करे वरिती। मुलविस जवाबदारनि खे फौरी तौर गिरफ़्तार करण जी हिदायत। कानपुर में जवाबदार कार्य इल्ज़ाम हेठि पंहिंजी ज़ाल खे कत्ल करे छॾियो। गढ़ी तेगो में जवाबदार सदोरो तेगाणी पंहिंजी घरवारी शबीरा ख़ातून खे बंदूक जा फायर करे कत्ल करण बाद फरार। अब्बा पजेती मारो छसे अब्बा तो छाहे की मम्मी तो कोई मस्जिद में फिट कर रहा हे दुकान में तो महीने के दुकान में कर दो ओ मारो के महीने के लगते ये तो छदाए तो आया ना जुड़े तो आहे बदे ओ अल्लाह को चिंगला कितने पाना है आना उनका फिक्र छाछ गई पाना भजियो सा नडड़े एडे खणी आया हूं। मेहड़ में वेशी जवाबदार मस्जिद अंदर पंहिंजे पुट खे गलो कपे कत्ल करे छॾियो। ॻोठ उमीद देरो में जवाबदार अब्दुल रज़ाक मेमण पंहिंजे टिनि पुटनि खे मस्जिद अंदर कत्ल करण जी कोशिश कई, जंहिं दौरान बनीगर अहमद अली ऐं अली जान भॼी जान बचाई। जवाबदार पंहिंजे 14 वरहनि जे पुट मोहम्मद अली मेमण खे तेज़दार औज़ार सां गलो कपे कत्ल करे छॾियो। पुलिस कार्रवाई करे जवाबदार अब्दुल रज़ाक मेमण खे गिरफ़्तार करे वरितो। खेरपुर भरिसां ट्रैक्टर टाली जे टक्कर में मोटरसाइकिल सवार औरत फोत, हिकु ॼणो ज़ख़्मी। रायना रेलवे फाटक भरिसां हादसे में औरत मरियम खातून थॾे ते फौत थी वई। नौजवान अली खान चांवरी सख़्त ज़ख़्मी थी पियो। बांग्लादेश पाकिस्तान के 78 रनसन तां हराए टेस्ट सीरीज खटे वरिती। 437 रनसन जो पीछो कंदे क़ौमी टीम 358 रनसन ते ऑल आउट। मोहम्मद रमज़ान सभ खां वधीक 94 रनसूं ठाहियूं। शान मसूद ऐं सलमान आगा 71 रनसन सां निमाया रहिया।